हूंदो आ त सादिक मुरीद जे करे करे मुर्शिद भी रंग जीवींदो आ पर जे मुर्शिद अगई कमाल वारो हूंदो आ त मूं जड़न लखन गुलामन खे रंगे छॾींदो आ अजीज़न मन अर्ज पे कयुम उस्ताद साहिब दिल त अगे ही हुयो पर जॾहिं न बचड़े जो रवैयो ऐं ॻाल्हियूं ॿुधई उस्ताद जे अंदर में इश्क जी अञा हिकिड़ी नई चिणग जागी पई त ज़िंदगीअ में शागिर्द त आया पर अहिड़ो शागिर्द आयो आ जेको रब जो भी प्यारो आ त महबूब मदीने वारे मीर जो भी प्यारो आ बचड़ा पो जीअं अम्मा चयो थई इएं कंदे हा मुंहिंजा साईं उस्ताद जे ख़ासि निगाहुनि जो मर्कज़ थी वियो सुहिणो बायज़ीद पढ़ाईअ में शुरू आ अॼु उहो उस्ताद जेको ॾींहं जो रुॻी पढ़ाईंदो आ हाणे उहो ई उस्ताद जेॾी महिल तहज्जुद पढ़े त दुआऊं घुरे मौला हिन बायज़ीद जी पारत हुजई होॾा जीजल अम्मा जूं दुआऊं हेॾा उस्ताद जूं दुआऊं होॾा पंहिंजी मेहनत मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन जे उस्ताद अञा तहज्जुद जी निमाज़ पढ़ी बस कई कुझु वक़्तु गुज़रियो निमाज़ तहज्जुद पढ़ी बस कयई त मदीने जे मीर अची पेरड़ो पातो अल्लाह अल्लाह मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात सुणे बायज़ीद जे उस्ताद खे दम दस्तगी यारी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह ताला जॾहिं न राज़ी थींदो आ अल्लाह ताला न जॾहिं राज़ी थींदो आ त पोइ देर कोन थींदी आ लेकिन दुनिया जी तारीख़ ॿुधाए थी त अमड़ जो किरदार अहम हूंदो आ माँ जो किरदार गाला गाला अमड़ जो किरदार अहम होंदो आ दुनिया जे मसनदला या दीन जे मसनदला मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तमाम जेके कामयाबियूं हूंदियूं आहिनि उन्हनि जे पुठियां अम्मा जो वॾो किरदार हूंदो आ अम्मा जे किरदार खे जेकॾहिं तस्लीम करी थो त पोइ हे जुमिलो सजण साईं जो फ़क़ीर तोखे चवे अॼु जेके तुंहिंजूं नियाणियूं आहिनि उन्हनि खे तइलीम याफ़्ता बनाए बे इल्म न बना अज तुझी जेका न्याणी या छोकरी या सुभाणे उनके मुआशिरे जेकॾहिं उहा पाण तइलीम याफ़्ता हूंदी ॿुधाए त हूअ पंहिंजे बच्चे जे तइलीम जा इंतज़ामात कंदी या कान कंदी जेकॾहिं पाण मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इश्क मुस्तफ़ा में रंगियल हूंदी त लोली बचड़े खे मुंहिंजे महबूब जे इश्क जी ॾींदी या कान ॾींदी जवाब ॾे ओ मुस्लमान पंहिंजे न्याणियुनि ॾे तवजह कर अजीब ज़मानो आहे असां चवंदासीं खीर बि पहिरियों ई पुटड़ो पिए भाॼी बि पहिरियों ई पुट खाए न्याणी बाद में ओ मुस्लमान मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात ॾे निहार मुंहिंजो मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न्याणी ईंदी आ मुंहिंजो मुस्तफ़ा उथी बीहंदो आ न्याणी ईंदी आ मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथी बीहंदो आ काॾे वियो फ़िक्र आख़िरत जो मौज़ू अलाए काॾे हलिया वियासीं लेकिन आहियूं त यार जे कढ लॻा पिया दिलि थी चवे त अॼु तोखे इहा ॻाल्हि ॿुधायां त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा अम्मा फातिमा ज़हरा खे मुंहिंजे मुस्तफ़ा जूं न्याणियूं त चार आहिनि घणियूं गाला गाला घणियूं ज़ैनब रुक़ैया कुलसूम फातिमा चारे न्याणियूं अम्मा ख़ुदीजतुल कुबरा माई लेकिन हिकड़ी न्याणी ते मुंहिंजो मुस्तफ़ा उथी छो बीहंदो आ छो जे जेकॾहिं चवी
कहीं त तोखे जो राज़ ॿुधायां ज़िंदगी में न ॿुधो हूंदे पर मां तोखे ॿुधाए वठां त मुंहिंजे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन न्याणी जे मथां इहो करम छो फरमायो। अज़ीज़ाने मन जॾहिं मुंहिंजो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम कॾहिं न ॿिए दफ़े न इलाइक़े में चारगी मौज़ू ॿुधाए थो छॾी यादि कजां मूंखे रुॻी मुतालबो कजां त महबूब जो मीलाद फ़क़ीर आशिक़ सदाईं ॿुधो अथऊं। अॼु महबूब मुस्तफ़ा जी शादी ॿुधाए तोखे हिकु दफ़ो मुस्तफ़ा जी शादी ॿुधाई पर हींअर न हींअर एतिरो वक़्तु बि कोन्हे छो त मुस्तफ़ा करीम जी शादी ॿुधाइण लाइ 1.5 खां 2 कलाक खपनि। हींअर एतिरो टाइम कोन्हे इंशाअल्लाह ताला वरी कॾहिं आयासीं छो त मूंखे यादि आहे उमर बोदलेजा में ॾाढे सीअ जे करे तबियत ख़राब थी वई इन करे मुंहिंजा वरी अलाह कंदो इंशाअल्लाह ताला अचणु थींदो। हसन जमाली हर जो प्रोग्राम रहियल आहे मूंखे यादि आहे ख़ुदा घुरियो त इंशाअल्लाह ताला वेंदासीं। बहरहाल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं मुंहिंजे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जी शादी थी रही है कैसा चो अम्मा खुदीजतुल कुबरा सा हिकड़ी झलक ॿुधाई उन वक्त खुदीजतुल कुबरा जी हैसियत कहिड़ी आहे 80,000 उठन जी मालिकाणी 80,000 उठन जी मालिकाणी 200 गुलाम ऐं गुलामाणियूं उन जे दरड़े ते कम करण वारियूं जेको उन खे विझणो हणन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहे बजणियूं सोन जे गनन वारा विझणा हणण वारियूं जंहिं थाम में खाधो खाईंदी आहे थाम बि सोना जंहिं मसनद ते वेहंदी आहे उहा मसनद बि सोन जी ठहियल। बस हिकिड़ो जुमिलो तोखे चई छॾियां वञी अंदाज़ो लॻाइजां अबू जहल जहिड़ो माण्हू अबू लहब माण्हू बि शाम ॾे वापार जे लाइ वेंदो हो त सामान खुदीजतुल कुबरा जो खणी वेंदो हो। एतरी दुनियादार औरता इंशाअल्लाह वक्त आयो ॿुधाईंदो में दीवानी कीअं थी थे मस्तानी कीअं थी थे सब कुछ कीअं थो थे शादी कीअं थी थे। बहरहाल किसे मुख्तसर जेॾी महिल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहा घड़ी आई आहे खुदीजतुल कुबरा जो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सां अॼु जे लफ़्ज़नि में चऊं निकाह हक़ीक़त में त निकाह छा हूंदो आहे ईजाबो क़बूल हूंदो आहे हक़ महर क़बूल कराइबो आहे निकाह जो खैर जो दुआऊं उनखे निकाह चवंदा हो तोखे शायदि ख़बर कान्हे काथे पढ़ण वारो केरा जो ॿियो कोन्हे सुणे अली शेर जो बाबो वक्त ईंदो त खोले ॿुधाईंदो में हींअर वक्त न आहे फ़क़ीर खे छेड़ न हेॾे होॾे न वञे। मां फ़क़ीर मीर मोहम्मद भट्टीअ जे दिल वारो मौज़ू पे थो खणा। अज़ीज़ाने मल जेॾी महिल मुंहिंजो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खुदीजतुल कुबरा जे घरड़े में कदम रखी रहियो आहे खुदीजतुल कुबरा जेका सोन जे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अॼु जे नाले सां भला सुफ़ा सेठ चऊं या कुर्सी चऊं उन ते संदुल सोने ते वेठी आहे जीअं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम निगाह पई कंधड़ो हेठ करे उथी हथड़ा बधी मुझे महबूब के उन सोने सेज ते वेहण जे लाइ अर्ज़ करे रही आहे। एडा जने मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम के इहो अर्ज करे रही आ दुनिया हैरान सवेजे जा नौकर सवेजे जूं नौकरियाणियूं बेनियाज रब ॾिसण वारो ॾिसी रहियो ओ जिब्रील जी रब्बे जलील निहारी थो हा मौला ॾिसी थो त मां पंहिंजे पुनल जी दीवानी कीअं बनाई हा मुंहिंजा मौला रब तो फरमाए जिब्रील यादि रखी छॾिजां अॼु मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी इज़त करण वारी खुदीजतुल कुबरा मां अल्लाह इन खे इन जो मुआविज़ो ॾींदुसि। मौला कहिड़ो ॾींदे रब तो फरमाए जेका इन जी लाडली न्याणी हूंदी मां अल्लाह उन खे उहो मक़ाम ॾींदुसि इज़त बख़्शींदुसि। हिन मुंहिंजे महबूब जी उथी हिकिड़ो दफ़ो इज़त कई उहा न्याणी जेॾी महिल ईंदी मुंहिंजो महबूब उथी उन जी इज़त कंदो। अजीब मंज़र आहे लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मोटी वरी बि साॻे जुमिले ते अचां ऐं अज़म कयो त इंशाअल्लाह ताला पंहिंजे न्याणियुनि खे पढ़ाईंदासीं
मां मञा थो असां तव्हांजो माहौल इजाज़त नथो ॾे, असां तव्हांजा माहौल ॾाढा कठिन थी चुका आहिनि, लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वरी बि चवंदो मैं पंहिंजे न्याणीअ खे दुनिया जी बि तइलीम ॾे, दीन जी बि तइलीम ॾे, जेतिरी ॾियारे सघीं थो, जेतिरा हालात तुंहिंजा साथ ॾियनि। इहो तसवुर कर त अगरि न्याणी पढ़ी लिखी समझदार हूंदी त इंशाअल्लाह ताला उन मां थियण वारो औलाद ॾाढो भलो थी पवंदो। पर पंहिंजे बचड़ीअ खे दुनिया जी तइलीम ज़रूर ॾे, पर मुंहिंजे महबूब जे मोहब्बत जी तइलीम न विसारजां। छो त जेॾी महिल न तो पंहिंजे न्याणीअ खे आका जो दीवानो बनायो, पोइ जॾहिं न रब उन जी झोली साई कंदो त झोलीअ में लोलड़ी बि ॾींदी पई, मुंहिंजे आका जी बोलड़ी बि ॾींदी पई, त अलाह कंदो हे बचड़ा बि नेक सालिह थी पवंदा। अज़ीज़ाने मन कुरान करीम ॾे मोटी अचूं, मुआशिरे ते पे ॻाल्हायोसीं बायज़ीद सोने खां बाद में भला मुआशिरे जे अदम बर्दाश्त ते ॻाल्हि कंदे हज़रत इमाम अबू हनीफा जी ॻाल्हि कए। अॼु इंतहाई मथियूं ॻाल्हियूं थो इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह ताला अलैह, उन जी ज़ात खां केर वाक़ुफ़ कोने। उहो जवान जंहिं 40 साल इशा जे वुज़ू सां फजर जी नमाज पढ़ी आ, ओ इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह ताला अलैह, मुंहिंजे आका करीम जो दीवानो, जंहिं पंहिंजे घरड़े में रहंदो आ, बाद नमाज़ इशा ज़िक्र अज़कार जी महफ़िल कंदो आ। उन जे हेठों भर में पाड़े जे घर में हिकिड़ो मोची रहंदो आ। केर गाला गाला केर मोची रहंदो आ। मोचीअ जो कम कहिड़ो आ, जो छिनलनि खे जोड़ींदो। ये इश्क जो अहिड़ियूं ॻाल्हियूं थे यकीन कर जो बस हाँ ठरी पवंदो। हज़रत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह ताला अलैह जे दरबार में हिकिड़ो मुरीद वॾी मंज़िल करे आयो पंहिंजे मुर्शिदन करीमन ला। उन इलाइके में कई चूंजे के हुयूं ॾाढियूं मशहूर हुयूं। चइबो आहे न दोस्त ॾे वञा थो पंहिंजे इलाइके जी सूखड़ी खणी वञा। दिल में ख्याल कई मुंहिंजा मुर्शिद करीम पंहिंजी कॾहिं सेर बि ठाहींदा, उन्हनि खे कैंचीअ जी ज़रूरत पवंदी। मुझे इलाइके जूं कैंचियूं मशहूर हन, मां पंहिंजे करीम मुर्शिद ॾे उहा खणी थो वञा। कैंची खणी जेॾी महिल मुर्शिदन जे दरबार में तोहफ़तन पेश कई, मुर्शिदन करीम कैंची ॾिसी क़बूल त कई, पर अखिड़िन मां लुड़क बि वही आया। गुलाम हैरत में ओ मुझा सुना, ओ मुझा सुना छाका बेअदबी थिया न बचा। सुना मां त सिक मां हिक कैंची वठी आयो हां। असां जे इलाइके जूं कैंचूं मशहूर हुयूं। मुर्शिदन करीमन जे अखड़न में लुड़क ॾिसी डप लगी वयो आ, मतां का बेअदबी थिया। पाण फरमायो बच्चा न अहिड़ी ॻाल्हि नाहे, मुंहिंजा सुहिणा पोइ गम जा आसार छो। पाण फरमायो बच्चा तूं कैंची वठी आयो आ, पर जे कदे तू सुई वठी अची हाँ असांजी दिल ठरी पवे हाँ। मुरीद हैरत मां निहारण लगो किबला इन कैंचीअ हिकड़ीअ में 100 खां 1000 सुयूं 500 सुयूं मिली वेंदियूं। सुईअ जी कहिड़ी क़ीमत आ। पाण फरमायो बच्चा तुंहिंजी निगाह पैसनि जे मथां आ, क़ीमत जे मथां आ, असांजी निगाह किरदार जे मथां आ। तू कैंची खणी आयो आ, कैंचीअ जो कम ठहियल खे ड्राहण हूंदो आ। जेका सिधी हूंदी आ उनखे टुकड़ा टुकड़ा कैंची कंदी आ। असांजो कम ड्राहण नाहे, पर जे सुई खणी अची हा सुई उहा हूंदी आ जेका टुकरन टुकरन खे गॾु करे सुहिणो बणाईंदी आ। औलिया अल्लाह जे ज़ात दे, औलिया अल्लाह जे किरदार दे मुसलमान तसव्वुर तकर उन्हनि जूं सोचूं केॾियूं न अज़ीम हुयूं, उन्हनि जा ख़याल केॾा न अज़ीम हुया, उन्हनि जो मक़ाम मर्तबो केॾो न अज़ीम हुयो। त मां ॻाल्हि पे कई इमाम आज़म अबू हनीफा जे भर में केर रहंदो हो, चओ मोची इंतहाई गरीब हुयो। अचानक हो कहें आवारा माण्हुनि जे दोस्तीअ में लगी वयो। आस्ते आस्ते हुन
शराब पीअण शुरू कयो। जेॾी महिल शराब पीअंदो हो, शराब पी अचे घर में ईंदो हो, पोइ अचे नाच गाना शुरू कंदो हो, शोर शुरू कंदो हो। इमाम आज़म साईं जी इबादत में खलल ज़रूर पवंदो हो, मगर कॾहिं बि ज़ुबान सां उनखे न मयार ॾिनऊं न छिड़ब ॾिनऊं। मौलवीअ जे घर जे भर में रुॻी वॾी आवाज़ में डेक वॼाए त जुमे जॾहिं कीअं थो हेॾी फतवा जारी कराई। यह हकीकत है या न? अदम बर्दाश्त है न, साहब जो मादो कोने गुजिया हेतरी फाटी थी पवे। अल्लाह जे आशिकन दे निहार, मुझे मुस्तफा जे गुलामन दे निहार, ओ किताबन ते नाज करण वारा, पांजे पाण के वडो वडो उलामो समझण वारा, ए गरीबन जे नंढड़ी नंढड़ी गाल ते फतो ॾियण वारा। गरीब जे करे पुछ कुत्ते जो खाए ते एडी फतवा पाण सजो कुत्तो हजम कयो वञे, परवाह न आहे। खुदा जो खौफ कर। हज़रत इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह तआला कदे मयार कान ॾिनी, कदे भी उनके झिणक कान ॾिनी, ओ पंहिंजे कम सां हूंदो हुयो। इमाम आज़म अबू हनीफा सुणो पंहिंजे इबादत में मस्त हूंदो हुयो। अजीब इत्तेफ़ाक़ हिकड़ी रात आई, हिन जो आवाज ॿुधण में कोन आयो। हिन जो जेको नाटक कंदो हो कोन आयो, लुड़कंदो हो, मवाली माण्हू ख़बर अथव, लुड़कंदो हो, घर वारनि सां पछड़ी कंदो हो, आवाज़ कोन आयो। हिन जे आवाज़ न अचण जे करे अबू हनीफा जे अंदर में तड़प पैदा थी त अलाए वेचारो चाक अलाए बीमार आ। इमाम आज़म अबू हनीफा जेड़े जवान सुबह जो इंतजार कयो। जीअं सुबह थियो दरड़ो खड़काई, उन जे घर जे भातन मां को निकतो। इमाम आज़म अबू हनीफा पुछो दे ख़बर, हे फ़कीर मोची काॾे वयो आ? आवाज़ कंदो हो, अॼु आवाज़ कोन आयो आ। घर वारनि नाज़ सां चयो, साईं हाणे फिक्र न कयो, इहो हमेशा आवाज़ बंदि करे छॾियो तो, हाणे मुआफ़ कजो, तव्हांजे इबादत में रुख़नो कोन पवंदो। इमाम आज़म अबू हनीफा निहारे चयो, मां त इन लाइ कोन आयो, ॿुधायो छा मामिलो थियो आहे? चयो, साईं पुलिस में अॼु जे लफ़्ज़नि में चवां, पुलिस में एनसी कटराए हिनखे होॾे पागल खाने मोकिलियो अथऊं, हाणे तेसी कोन मोटंदो, देसी सियाणो कोन थींदो। असां बि तंग थी वियासीं, माफ़ कजो, तव्हां बि तंग थी विया हो, हाणे असां बि निंड था कयूं, तव्हां बि निंड कयो। घर जा भाती निंड करण लगा, इमाम आज़म हनीफा जागण लगो। तवज्जह कर अल्लाह जे कामिलन जे निगाह जे मथा। इमाम आज़म अबू हनीफा ओ ॾींहुं गुज़ारियो, उहा रात इबादत कंदे गुज़ारी। इमाम आज़म अबू हनीफा ओ जवान हुयो जो वक्त जे हाकिम ॾे कोन वेंदो हो, हाकिम पाण हली ईंदो हो, हक़ जो इमाम। इमाम आज़म अबू हनीफा सुबह जो निकरे तो वक्त जे हाकिम ॾे। जीअं जो हाकिम ॾिठो त इमाम अबू हनीफा जहिड़ो जवान पियो चे, उथी अॻिते इस्तक़बाल जे लायो। जी मुंहिंजा साईं हुकुम फरमायो, हुकुम कयो हां त मां हलियो अचां हां। पाण फरमायो, असांजो कम हो, असां पाण आया आहियूं। किबला हुकुम कयो, पाण फरमायो, ॿुधो थो, असांजे पाड़े जो हिकिड़ो गरीब मोची वेचारो आ, उन जे माइटन उन जी एप्लीकेशन कई आ, एनसी कटराई आ, शिकायत कई आ, उनखे तव्हां जेल में बंदि कयो आ। हा साईं, ओ हीअं। इमाम आज़म अबू हनीफा फरमायो, जेकॾहिं मुंहिंजी ज़मानत क़बूल कयो त उनखे मुंहिंजे हवाले कयो। याद रख मुसलमान, याद रख मुसलमान, जंहिं महबूब मुस्तफा जा दीवाना उन्हनि जे मथां जानियूं कुर्बान कन, ज़मानतूं खणन, जन जा घर जा भाती कढी छॾीन, जन के घर जा भाती कढी छॾीन। इमाम आज़म अबू हनीफा जहिड़ो जवान उन्हनि जी ज़मानत खणे, हे सबूत ॾेई रहियो आ, जन जो कोई न हूंदो आ, मुंहिंजो मुस्तफा उन्हनि जो ज़ामिन हूंदो आ। याद रखी छॾ दोस्त, इमाम आज़म अबू हनीफा वक्त जे हाकिम खे चयो, जेकॾहिं मुंहिंजी ज़मानत क़बूल पवे त इहो मुंहिंजे हवाले कयो। सेंतरीअ चयो, क़िबला तव्हां तो जान कुर्बाना, पर ही त हीअं पाण फरमायो, बस घणो न चओ, ज़मानत मां तो खणा, कंहिंखे तंग कोन कंदो।
वरी चवा निगाहे वली में वो तासीर देखी, बदलती करोड़ों की तकदीर देखी। इमाम आजम अबू हनीफा वेठान यकदम विया हलिया उनखे ॿुधायो त इमाम आजम अबू हनीफा आयो आ, ॾकण लॻो तला कहिड़ी सज़ा साईं ॾियारींदो। जीअं आयो पाण शफ़क़त जो हथड़ो रखियो, बचड़ा तव्हांजी तबियत सही आ? रोई चवे तो हा मुंहिंजा साईं। पाण फरमायो असां तुंहिंजी ज़मानत खई आ, असां सां गॾु हल। पूरी तारीख खोले ॾिसो, इमाम आजम अबू हनीफा अॻियां उहो मोची शराबी पोयां, रस्ते में किथे भी इमाम आजम अबू हनीफा हिकड़ो लफ्ज़ भी उन सां कोन ॻाल्हायो। उन जे दड़ा ॿई गॾु हुया। पाण फरमायो तूं पंहिंजे घरड़े ॾे वञ, आउं पंहिंजे घरड़े ॾे थो वञा। जेॾी महिल हू पंहिंजे घरड़े ॾे वियो, इमाम आजम अबू हनीफा जॾहिं रात थी आवाज कोन ॿुधो, वरी ख्याल थियो शायद माइट वरी वञी छॾे आया। इंतजार कयो, ॿी रात थी, इमाम आजम अबू हनीफा इंतजार कयो, मगर हुन जो आवाज कोन आयो। जीअं जो सुबुह थियो, इमाम आजम अबू हनीफा के दिल में ख्याल आयो, होॾा रब खां दुआ घुरी, मौला जहिड़ो आ तहिड़ो तुंहिंजो आ, दुनिया जी ज़मानत मूं खईं, आखिरत जी मौला तोखे मिड़ई पारता। मुझे महबूब जे कलमे पढ़ण वारो आ, मुझे मुस्तफा के हर एक उम्मती प्यारो आ, त उन जे गुलामन के भी हर आशिक प्यारो आ। अजीजा ने मन बे दिहाड़े जीअं इमाम आजम अबू हनीफा दरड़ो खड़कायो, अज सबई घर जा भाती निंड पया हन। हे मुसल्लता रोंदो रोंदो लुड़को घंदो आयो, दरड़ो जो खोली त इमाम आजम अबू हनीफा बीठो आ। कदमन ते किरी पयो, इमाम आजम अबू हनीफा पुछो, बचड़ा ॿी रात गुज़री वैया, तुझो आवाज ॿुधण में कोन आयो। मुझे दिल में ख्याल आयो, खबर नाहे तो सां वरी को मामलो थियो हुजे, इन जे ला आयो हां। रोई चवे तो सोहणा सोहणा, अग में शराब जो नशो हूंदो हुयो, गाफिल कंदो हुयो, पर जंहिं ॾींहं खां दिल बर तो ज़मानत खईं, महबूब जे इश्क जो नशो चढ़ी वियो आहे। ओ मुझा मिठड़ा महबूब जे इश्क जो नशो चढ़ी वियो आ, दुनिया जा नशा सभई टुटी विया हन, हाणे ॿियो कुझु मज़ो को नथो ॾे। दिल चवे थी मुसल्ले ते वेठो हुजां, रुआ 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 ता त मुंहिंजो महबूब जे चवे त हाणे चुप कर, मां तो मां राज़ी हां। जो कमाल आ मुसलमानो सोचो, औलिया अल्लाह जी तरबियत, औलिया अल्लाह जी निगाह, औलिया अल्लाह जी केतिरियूं ॻाल्हियूं करे, केतिरियूं ॿुधायां। अञा भला हिकिड़ी इमाम सोहणे जुनैद बगदादी जी भी ॿुधायां। मौजू निकरी आयो आ, मुंहिंजी नियत में कोन हो, इरादे में भी कोन हो। लाउड छो ख़राब थियो, हाणे पे थी मूंखे ख़बर पए त लाउड ख़राब छो थियो। जे लाउड ख़राब न थे हां, शायद ये इश्क जूं झलकियूं भी कोन अचन हां, छो त मुंहिंजो मौजू कुछ ॿियो आ। फिक्र आखिरत ॻाल्हि त हीअ बि साॻी आ, पर मौलवी हुयुसि, इन करे मौलवी अंदाज में वञा हां। पर हे ऊंदह मां रोशनी थी वई, अंदर में ख्याल को ॿियो अची वियो। इन ऊंदह में राज कहिड़ो हो, इन रोशनीअ में राज कहिड़ो आ। जेके आशिक चयो न पंहिंजो, तुंहिंजे खिलण में भी राज, चुप रहण में भी राज, तुझे ॾिसण में भी राज, तुझे खिलण में भी राज, बाहो हुसैन जा नाना, तुझे इल्म जा खजाना। अजीजा ने मन हर गाल में खुदा जी कुदरता, मुझे महबूब मुस्तफा जी रजा शामिला। अजीजा ने मन जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह वञन था पिया, हिकड़ो शराबिया इन करे तो गाल कया बार बार, जो दुनिया में बर्दाश्त खत्म थी वई आ, अदम बर्दाश्त वधी वई आ। जे करे को नमाज़ी नाहे त मौलाना साहब उनखे ईअं थो ॾिसे जीअं काउं ॾिसे अक माकड़ खे। ईअं न कर, ज़ुल्म न कर मुंहिंजा दोस्त अज़ीज़, धोबी उन
कपड़े ते वधीक तवज्जो ॾींदो आहे जेको मेरो वधीक हूंदो आहे। जेतिरो भी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ के गुनाहगार ॾिसी उन सां एतिरो प्यार कर, उनखे एतिरो वेझो कर, मन हो गुनाह छॾे त रब जो नेक बानो थी वञे। नफ़रत दीन जे वजूद में न आहे, इस्लाम नफ़रत जो दर्स नथो ॾे। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह तआला अलैहि वञनि था पिया, हमराह शराब पियो नशे में धुत लॻो पियो आहे, माण्हू मथां मज़ाक मश्किरियूं पिया कनि, को ईअं पेरनि खे थुॾा पियो हणे। हो जीअं शराबीअ जो हाल हूंदो आहे, खुदा पंहिंजे महबूब जे सदके हर कलबे वारे मुस्लमान के पनाह में रखे, आमीन चो। हुन जो इहो हाल ॾिसी जीअं जुनैद सुहिणो आयो, हकल करे चई हटी वञो ॿारो, ॿारनि खे हकलूं ॾियणु शुरू कयूं। जुनैद बगदादी सुणे सौंटी हथ में खई, ॿारनि खे सौंटी ॾेखारे, ॿार भॼी विया। जुनैद बगदादी छा थो करे, पाणी थो खणे, पाणी खणी हिन जो मुंहुं धोअणु शुरू थो करे। अल्लाह काॾे जुनैद बगदादी जहिड़ो जवान, काॾे हिकु शराबी नौजवान जेको नशे में धुत लॻो पियो आहे। जुनैद बगदादी रहमतुल्लाह तआला अलैहि हुन जो मुंहड़ो धोअणु शुरू थो करे, हुन जे चपड़ा धोअणु शुरू थो करे, हुनखे गुरड़ियूं थो कराए, आस्ते आस्ते हुनखे पाणी प्यारे। हुन जो ॾिठो त जुनैद बगदादी ॾकी ॾकी चवे थो, सुहिणा मूंखे मुआफ़ कजो। पाण फरमाइनि था माफ़ी ॾींदड़ त वेठो आहे, चवे थो मुंहिंजा साईं छा कया, दुनिया ॾाढो मजबूर कयो आहे। पाण फरमाइनि था त ॾे ख़बर नियत कहिड़ी आहे, चवे थो सुहिणा नियत त ॾाढी भली आहे, पर मूंखे ॿुधा त रब माफ़ कंदो या कोन कंदो। सुने जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि पुछो, ॾे ख़बर नौजवान को पोइते अथई, को इंतजार करण वारो आहे है? जवाब तो ॾे शराबी रोए तो, ओ सुहिणा को वक्त हुयो जी जल अम्मा जिंदा हूंदी हुई, मुंहिंजा इहे अरॾाइनि जा कम जवानीअ खां हुया। शराब पी रुलंदो हुयुसि, धिका खाईंदो हुयुसि, पर मुंहिंजी जी जल अम्मा सॼी राति रोंदी हुई, मुंहिंजो गलियूं ॾिसंदी हुई त केॾी महिल थो मुंहिंजो शहज़ादो अचे। न मुंहिंजे ऐबनि ॾे ॾिसंदी हुई, अम्मा इंतज़ार कंदी हुई। अम्मा जी जल वई, बाबो इंतज़ार कंदो हुयो। हाणे अम्मा बि वई, अबो बि वयो, ॿाहिरि हे डंडा खयो बीठा आहिनि, अचण खां अॻे ई दर बंदि कयो बीठा आहिनि, परे खां गारियूं ॾेई कढी था छॾीनि, सोना मुंहिंजो त कोई कोन्हे। जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि फरमायो, बचड़ा तूं चवीं तो त तुंहिंजो कोई कोन्हे, इन ऐबनि जे करे हा मुंहिंजा साईं। पाण फरमाइनि था तूं इन मां थको नाही, थकिजी पियो ऐं चवे थो थकिजी पियो आहे। पाण फरमाइनि था अल्लाह जी रहमत तुंहिंजो इंतज़ार करे अञा बि कान थकी आ। वाह सोना जुनैद बगदादी हिन ॾे निहारे, हिन जो मुंहड़ा धोई, मदीने ॾे मुंह करे थो चवे, मुंहिंजा आका तुंहिंजो गुलाम, मुंहिंजा आका तुंहिंजो गुलाम, तुंहिंजो उम्मती आहे। अर्श ॾे निहारे चवे थो, मौला जहिड़ो आहे तहिड़ो तुंहिंजो बानो आहे, तुंहिंजे महबूब जो गुलाम आहे। जुनैद जे हथ में इहो पाणी हुयो, जंहिं पाणीअ सां हिन जो मुंहड़ो साफ़ कयुमि, जंहिं पाणीअ सां हिन जा चपड़ा उघमे, जंहिं पाणीअ सां हिन जे जिस्म खे धोतमि। ओ मुंहिंजा करीम रब, जुनैद जे हथ में पाणी हुयो, पाणीअ सां हिन जो मुंहड़ो धोई छॾियईं, पर मुंहिंजा मौला तुंहिंजे हथ में उहा कहिड़ी शइ आहे जेका मौजूद न आहे। मौला मूं हिन जो मुंहड़ो धोई साफ़ कयो आहे, जे तूं हिन जे दिल खे धोई साफ़ करीं त मौला तोखां पुछण वारो कोई बि कोन्हे को। सुने जुनैद जी दुआ है, मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात खे याद रखी छॾ, गुलाम आका खां मख्फी को न हूंदो आहे। हेॾा जुनैद दुआ पियो घुरे, होॾा मुंहिंजो मुस्तफ़ा राज़ी पियो थिए, मुंहिंजो करीम रब कुर्ब पियो करे। जुनैद त हलियो वियो, जेॾी महिल मस्जिद में निमाज़ ते आयो, अञा निमाज़ पढ़ी बस कयईं, ॾिठई सभु वियाहन हलिया, पर हिकिड़ो जवान आहे जेको कुंड में सिसकियूं भरे रोई रहियो आहे, चई रहियो आहे, ओ मुंहिंजा सुहिणा मूंखे माफ़ कंदे या कोन कंदे। जुनैद बगदादी उथी जो ॾिसे त सजदे में पियल केरा, उन सजदे खां जो सिर मथे खयो, ॾिठई ॿियो कोन आहे, शराब में धुत पियो, अॼु रब जे आॾो रोई रहियो। इहो सभु कुझु मुमकिन आहे
नामुमकिन कोन्हे, लेकिन उन्हनि जे ख़िदमत में अर्ज़ा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेके साहिबे हैसियत हन, जन खे अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾिनी आहे, ताक़त ॾिनी आहे, इल्म जी, अकुल जी, थोड़ो बर्दाश्त जो मादो धारियो। कंहिंखे हीणो ॾिसी उन जे मथां लत न रखो, कंहिंखे ग़रीब ॾिसी, गुनहगार ॾिसी उनखे हक़ीर न समझो, उनखे निगलेक्ट न कयो, उनखे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बुरो न समझो। हा मरीज़ आहे न, मर्ज़ खां नफ़रत ज़रूर कयो, मरीज़ खां नफ़रत न कयो। जेकॾहिं डॉक्टर मरीज़ खां नफ़रत कंदो त मरीज़ मरी वेंदो। डॉक्टर जो कमु आहे त मर्ज़ खां नफ़रत करे। हिकु मुस्लमान जो कमु आहे ॿिए मुस्लमान भाजा ऐब ॾिसी उन खां नफ़रत न करे, बल्कि उन सां प्यार करे। मुमकिन आहे तुंहिंजे प्यार में हू ऐब छॾे ॾे, नेकोकार बणिजी वञे। अज़ीज़ा ने मन वक्त इंतहाई तेजी सां पियो गुज़रे। ॾह मुंहिंजो आख़िरी टाइम हुयो, लेकिन कुछ घड़ियूं गुज़री वयूं हन, कुछ अञा गुज़ारणो थो चाहियां। छो त दीन जे प्रोग्राम जो हिकिड़ो मक़सद आहे। कहिड़ो मक़सद आहे? गुल होवे त खुशबू करे, बिना खुशबू दे गुल केहा। यार होवे त वफ़ादार होवे, बिना वफ़ा दे यार केहा। दीन दा जलसा होवे त कल्ब दी कट लहे, वरना जलसे दा फ़ायदा ही केहा। त फ़कीर मीर मोहम्मद भट्टी जेको ही मोहब्बत जो बेड़ा को गॾु कयो आहे, त हिन मोहब्बत जे मेड़ाके में हथड़ा ॿधी अर्ज़ कंदो मैं, ॾाढो अटो महांगो थी वियो आहे, ॾाढी खंड महांगी थी वई आहे। मज़दूर ग़रीब वीचारो जेको न 3 या 400 रुपया कमाइण वारो आहे, उन जी ज़िंदगी ॾाढी ॾुखी थी वई आहे। यादि रखी छॾिजां, ओ घणियूं मस्जिदियूं ठहराइण वारा, ओ घणा मदरसा ठहराइण वारा, बेशक सुहिणो कमु आहे, कोई शक नाहे। अल्लाह जे घर जी हिकिड़ी हिकिड़ी सिर जन्नत जी टिकेट आहे। लेकिन यादि रखी छॾ, सिरूं लॻाए मस्जिद ठहण ॿी शइ आहे, लेकिन कंहिं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॾुखायल क़िबले खे राज़ी करण अञा का ॿी शइ आहे। याद रखी छॾ, जेकॾहिं कंहिं पंहिंजे मुस्लमान भाउ खे बुखारो ॾिसी करे, उञारो ॾिसी करे, कंहिंजी फैमिली ॾुखायल आहे, कंहिंजा बचड़ा उञायल हन, कंहिंजा बचड़ा लटड़नि खां महरूम हन, तोखे हिकिड़े पासे मस्जिद, ख़ुदा जो कसम खणी थो चवां, आंदर रिकॉर्ड थो चवां, त नोट कर हिकिड़ी ॻाल्हि। हिकिड़े पासे तूं मस्जिद जो कमु थो पियो कराई, अञा उहो तुंहिंजो कमु मस्जिद जो रहियो पियो आहे, अञा तो मुकमिल न कयो आहे। दिलि में चमी थो मुकमिल कंदुसि, ख़बर पई थई त पाड़े में हिकिड़ो अहिड़ो मिस्कीन आहे जंहिंखे ॾींहं थिया आहिनि मानड़ी कान खाधी अथई, मथां ईद थी अचे, हुनजे बचड़नि वटि ईद जे लाइ कपिड़ा कोन्हनि खे। बहैसियत सजण साईं जो ग़ुलाम तोखे थो चवां त मस्जिद जो कमु फ़िलहाल रोके छॾ, पहिरीं उन ग़रीब खे एतिरा कपिड़ा वठी ॾे, एतिरो खाधो ॾे जो जीअं ॿिया मुस्लमान ईद कनि, ईअं हू बि ईद करे। ख़ुदा जो कसम मस्जिद ठाराई अथई, उहा जन्नत में महल पोइ ठहंदो, पहिरीं हे महल तुंहिंजे लाइ ठही तयारु थी। इंसानियत जी ख़िदमत कर, इंसान ज़ात सां प्यार कर, इंसान खे समझण जी कोशिश कर। मस्जिद कंहिंजे लाइ, इंसान जे लाइ, काबो कंहिंजे लाइ, इंसान जे लाइ। अल्लाह जो काबो जेको ठहियल आहे, सिरन जो ठहियल आहे, अल्लाह जे नबी ठाहियो आहे, उन जी एतिरी इज़त करी थो, पुठी कोन थो ॾी, त पोइ सोच त हिते बि त हिकिड़ो काबो आहे, हो त सिरन जो ठहियल आहे, अल्लाह जे नबी ठाहियो आहे, हे त रब पाण ठाहियो आहे। हिन काबे जो भी एहतराम कर, हिन काबे जी भी इज्जत कर, जेको ही दिलनि में काबो आहे। ग़रीबनि जी ख़िदमत कर, मिस्कीननि जी मदद कर, बेवाहन जी वाहर थी। ख़ुदा जो कसम, जॾहिं न हिकिड़ी दुआ लॻई त तुंहिंजे ज़िंदगी जूं इबादतूं हिकिड़े पासे, उहा दुआ तोखे अञा मथे पहुचाए छॾींदी। त ॾाढो ॾुखियो दौर अची चुको आहे, व्याजी आम थी चुका आहिनि। ख़ुदा उन्हनि खे हिदायत ॾे। पैसा खयो था पिया घुमनि, लेकिन इन जे लाइ त ॿोरीअ जे एवज़ 2 ॿोरियूं। ओ मुंहिंजा मुस्लमान भाइरो, ओ कलमे वारो, इहो व्याज मुस्लमान तोखे सूहे कोन थो। छा मिलंदई? बीण मिलंदई न, 1000 ते 2000 मिलंदई न, ॿोरीअ ते 2 ॿोरियूं मिलंदई न। ओ ख़ुदा जा बाना, ओ ख़ुदा जा बाना, उन बेनियाज़ सां सौदो करे ॾिस, उन बेनियाज़ सां सौदो करे ॾिस, जेको ॿोरीअ जे एवज़ हिकिड़ी न पर 10 ॿोरियूं दुनिया में ॾींदो आहे, 70 आख़िरत में ॾींदो आहे। सौदो करे ॾिस पंहिंजे करीम रब सां, सौदो करे ॾिस मुंहिंजे बेनियाज़ रब सां, सौदो करे ॾिस त तोखे ख़बर पवे। ऐं बेखौफ़ न थी, इहो ख़ौफ़ रख, जंहिं तोखे ॾिनो आहे उहो ॾियण ते क़ादिर आहे, त उहो खसण ते बि क़ादिर आहे। उन पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम में फरमायो आहे, मुंहिंजा महबूब ऐलान कर, कुलिल्लाहुम्मा
मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। वो मालिका जेको बादशाहन जो बादशाह कदे ॾिसो आसिफ ज़रदारी अडियाला जेल में पुलिस जा सिपाही जुबान के चोटू पिया हणन मालिक राज़ी थे उहो ही आसिफ ज़रदारी सदर जे हाउस में वेठो आ प्रेसिडेंट हाउस में वेठो आ आर्मी चीफ भी जेको सलामी पियो करे वरी बेनियाज़ रब वरी जेॾी महिल वक़्तु फिरे थो उहो अदो मोहम्मद